वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। या अल्लाह साईं, पंहिंजे हबीब जे सदके, पंहिंजे सभिनीनि महबूब ऐं मक़बूल बाननि जो तुफ़ैल चांद रुकी जे मंगेते सर अली खे सिहत ऐं चंग भलाई नसीब कर। आमीन इलाही आमीन। चाचा मां तो चवां थो हिकु चक्कर ॿीहर शहर हलूं, उते एक्सरो करायूं, ख़बर पए त हॾी जुड़ी आहे या न जुड़ी आहे, या अञा फोट अथसि। अबा फोट बोट हाणे इते आ, मां ये अस्पताल जा चक्कर हाणे छॾे ॾिना आहिनि, कोन थो सही सघां। चाचा सावण तोखे ख़बर आहे अलाए न आहे, एसपी ज़रा आहे न, इन सां वॾो हादसो थियो थी, ऐं ॿियो त डॉक्टर आसरो घटि ॾिनो आहे, ऐं चाचे शामरात वारा बिकेर ॿुधाइण जे लाइ कॾहिं आव कई थो वञे। सोडल खान पंहिंजे ॻोठ खे यार कंहिंजी नज़र लॻी वई आहे, कंहिं घर में अब्बा सुख त सफ़ा नज़र ई कोन थो अचे, छा ॿुधायां ॻाल्हि। हा चाचा सावण बिल्कुलु सच थो चए, भित भित खे थी पई खाए। इहा आख़िरी सदी आहे, क़यामत इझा थी अचे, ॼाण दुनिया जी पुॼाणी थींदी, पर इहो इंसान जो हिर्स ऐं हवस कॾहिं पूरो कोन थींदो। सोठा तूं हिते समझी वियसि, तूं फ़कीर जी टंग ॾिसण आयो आहीं, त टंग ठीक थी वई अथसि या वरी बि थेड़ो ॾियो वञासि। तूं अजाई लबाड़ छंड फापुल, ये चांहि ठाहे वठि हिन सोढल खे पीआर। आयो इहो बि ॿुधाए त सोढल घणी मेवात वठी आयो आहे वीचारो, सो इहो अंदरि रखी त मां कोठीअ में। मेवात सोठ जी कान आंदा आहिनि न, उहा पाणे अची खोले खाईंदी। हा बाक़ी चांहि आऊं ठाहे थी ॾियांसि। मासी पापल मुझे मथो एहसान न कर, मूंखे चाह जी तलब कोन्हे का। छॾ हाणे ये नखरा तूं मुंहिंजे अॻियां न कंदो कर, मूंखे सॼी ख़बर आहे। पाण थोरी देरि वेह न, दीदारड़ो बि थी वेंदई ऐं चांहि ढुक बि पी वेंदे। इन गूंगे नाले साले जे बाग खे हाणे मरणो ई पवंदो। वॾो कैदी पुठिते वाना शाहवस गूंगा, तुंहिंजो मौत शहज़ाद जे हथ में लिखजी चुको आहे। शरोज खान, छा ॻाल्हि आहे? सफ़ा कावड़ में बिर लॻो पियो आहीं, ॿाहिरि कंहिंसां झेड़ो कयो अथई छा? न न, मां भला कंहिंसां विढ़ंदुसि छो, बनी ते वियो हुयसि, पाणी जी तमामु घणी खोट आहे, उनखे ॾिसी परेशान थी वियो आहियां। हा, पाणी जी खोट त हारिन खे सफ़ा लोॾे छॾियो आहे। शहरोज खान, तुंहिंजे चेहरे ते ॻणतीअ बदिरां मां कावड़ थी ॾिसां, इन जो मतिलबु त तूं कंहिंसां ॾंद चकर ॾेई आयो आहीं। अहिड़ी ॻाल्हि आहे बि कान, बहरहाल जेकॾहिं हुजे बि, तुंहिंजो भला ॿाहिरनि मामलनि में ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। मूंगल त अॼु काठिन लाइ कोन निकिती आहे,
तू ये काठू किथां खणी आयो गामण? मासी मूमल सां वाइदो कयो जेकॾहिं न मूंखे भाउ न चवंदी त मां डेली काठियूं खणी ईंदसि हेॾियूं हेॾियूं। खुदा जी का मार पवे यो तू छा थो बकी? अम्मा गामू ते कावड़ न कर। गामू वॾे कम जो माण्हू आ, ही चेदार बच्चो आ। बच्चो तो चाचो धणी बख्श आऊं जवान कंधार मुड़सां कद ॾिस जवाननि जा कद न आहिनि मापबा। मुमल हिन चरबट की तो कहिड़े कम सां लॻाए छॾियो आहे? इहो चरियो मोके हिन गिचीअ में न पइजी वञे। हो मासी गिचीअ में त हार पवंदा आहिनि, मूंखे जेको गिचीअ में विझंदो उहो सुहिणो लॻंदो। मासी सालीअ खे धीउ ॾियण खां सुठो अथई त मूंखे ॾे, मां सुखियो सताबो रखंदोमांसि, ख़ुशि रखंदोमांसि। शर्म नथो अचे मां? थोड़ो त तोसां खिली ॻाल्हायूं त मथे ते चढ़ंदो वञ। मुमल मुमल मूंखे बचा मुमल, तोखे अम्मा धूती जो कसम आहे। हट वगे। अम्मा छॾीस भला, तू भी हिन अध चेरे जी ॻाल्हियुनि ते ध्यान छो थी ॾी? ॾिस न मुमल मासी शहज़ादी मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अलाए छो बिगड़जी वई आहे। गामू तू मूंखे हिकु ॻाल्हि त ॿुधा, तू शेरोज़ खान सां गॾु बनी में बीठो आहीं, का ख़ासि ॻाल्हि हुई छा? हा शेरोज़ खान आहे न, उनखे गूंगे धूड़ में। हा हा चुप छो थी वे, ॻाल्हि त पूरी कर। अरे रे छोरा कई त ग़लती वॾी था, पर हाणे जेको थियो सो थियो। हाणे हिन कम खे मुड़ुस माण्हू थी मोह ॾियणो पवंदो। बाबा मां त चवां थो त छोकरनि वॾी मुड़सी कई आहे। मुड़सी इंसा चाबो हिकु लाला माल खलास। बाबा अहिड़ी मुर्सी ॾेखारण जो नतीजो जेको मल्हार ॾिठो उहो तव्हांखे यादि न आहे छा? मासा त सही थी चए, वॾेरो शेरोज़ खान पंहिंजी बेइज़तीअ जो बदिलो ज़रूर वठंदो। मासा तो बि बीठे वियो त तमाशो ॾिठो आहे, हिन गुलाम रसूल खे रोके न पियो सघे। मूं वॾी कोशिशि कई मासा त, गूंगो सफ़ा चिचुड़ लॻो पियो हुयो, छॾेस ई कोन पियो। बाबा छा पुॼे, पर मूंखे हिन गूंगे जी जुरत ऐं हिम्मत ते नाज़ आहे नाज़। दिलि त चए थी त समन सरकार जो मेलो घुमायांसि, मेलो। जेकॾहिं हुन बानू सां कुझु आराम शराब ॻाल्हायो बि त हुनखे हुनजी हरकत जी सज़ा मिली। मूंखे उन वक़्तु वॾी कावड़ आई मासा त, पर मां इन लाइ चुप रहियुसि मता तव्हां लाइ को मसइलो थिए। बाबा सालिया, बाबा मुंहिंजी त इहा सलाह आहे त पाण ॿई गॾिजी हलूं था ख़ान बहादुर में। ठीकु आहे 4 साल खां बाबा इहो ॿारनि खां ॿाराणी थी वई आहे, महिरबानी करे इन ॻाल्हि खे दरगुज़र कर। ठीकु आहे सही त चई बाबा, पर ख़ान बहादुर सां तोखे हूअं बि कंहिं ॿिए मसइले जे लाइ मिलणो हो, सो हाणे ॿई कम हली हल करे था अचो। मूंखे उमेद आहे त तव्हां सालिया वारनि सां ॻाल्हाए उन्हनि खे फ़ैसिले जे लाइ आमादा करे चुका हूंदो। बिजार ख़ान तूं चङी तरह ॼाणी थो त सालिह केतिरो ॾिंगो माण्हू आहे, सो उहो सवलो ईअं तग ते कोन ईंदो। इन जो मतिलबु त हू फ़िलहालु तव्हांजे साम्हूं संग खां इनकार करे वियो। मूं संदसि पीउ चिभड़ खे पाण वटि घुराइण लाइ सोचियो आहे, हुनखे ॾेजारे दड़का ॾेई दामान सां लाइन ते आणींदुसि। इहो चिबड़ वॾो मनहूस माण्हू आहे, हिनखे कुही उस ते रखिजेसि न त बि आन कोन मञींदो। सालनि जे साल मूं वटि कैद में हुयो त बि कुझु न मञी। वॾो को नऊं त ॿियो छा, आऊं बि चवां त साले एतिरो ज़िद्दी ऐं अॾो छो आहे। हिन जी माना त इहा ख़ानदानी विरसे में मिलियल अथसि, ईअं न? कुझु बि थिए तव्हांखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो आहे। मां न कहिड़ा कहिड़ा ख़्वाब ॾिसे वेठो आहियां। जेकॾहिं ख़ान बहादुर बानू मुंहिंजी न थी न त पोइ सम्झो त कंहिंजी बि न थींदी। बिजार ख़ान मूं जेका तव्हांखे ज़बान ॾिनी आहे उहा आउं ज़रूरु पूरी कंदुसि।
कौल जी सच्चाई मुंहिंजी सुञाणप रही आहे। मां तव्हांजे हिक इशारे बल्कि अणसिधीअ ॻाल्हि ते एसपी रैंक जे माण्हू खे उॾाए छॾियो। ही साले त हिकिड़ो खसीस हारी माण्हू आहे। मूं चयो न तव्हांजो कमु हर हाल में थी वेंदो। छो न गिह कढण जे लाइ मूंखे आङुर खे थोरो टेढ़ो ई छो न करणो पवे। बहरहाल इहो कमु हफ़्तनि में न पर ॾींहंनि में थियणु घुरिजे, छो जो मुंहिंजे सब्र जो दाइरो वधंदो थो वञे। ठीकु आहे। शामरात तव्हांखे ईअं कंहिं अजनबी ते भरोसो न करिणो हो। हुन पाण खे ज़राली दोस्त बि ॿुधायो, नालो बि भलो हुअसि। हा शम्स, मूंखे अंदाज़ो न हो त उहो धोखो ॾींदो। मूं त हुनखे कॉल ते थुप जवाबु ॾेई छॾियो, पर ओचितो अची राति जो गाॾी खणी अची पहुतो। बाबा साईं, वो माण्हू ॾिसण में त शरीफ़ पे नज़र आयो ऐं कीअं ज़रअली जूं ॻाल्हियूं कंदो आयो रस्ते में। ईअं न पियो लॻो त हू ज़रअली जो दोस्त न हुजे। माण्हू वॾा अदाकार थींदा थे धीअ। तूं ऐं शामरात माण्हुनि जे मुंहंनि ते मासूमियत जो लेप ॾिसी उन्हनि ते बिना कंहिं ॻाल्हि जे भरोसो करे वेही रहंदा आहियो। सो हाणे भोॻियो। बाबा साईं, में बि असां सां धोखो न थियो हुजे। हू असांजी हिफ़ाज़त ख़ातिर घर के ॿाहिरां तालो बि लॻाए वियो आहे। मेरो तुंहिंजी दिलि छा थी चए? बाहि ऐं पाणी जे विच में आहियूं ऐं असांखे हितां को मौजो ई बचाए सघे थो। बाबा साईं, मां ख़ातिरी सां चई सघां थी त ज़रअली ख़ान बहादुर जी साज़िश जो शिकार थियो आहे ऐं असां अणजाती मुसीबत में फासी चुका आहियूं। ए काश मां शम्स मथां भरोसो न कयां त ईअं केरु असांखे आसानी सां क़ैद न करे सघे हा। हिकु त हराम खोरनि असांखां पंहिंजा मोबाइल बि खसे वरिता, न त कंहिंसां फ़ोन करे पंहिंजा ॾुख सूर त ओरे सघूं हा। बाबा साईं, शाह मुराद जी गुमशुदगी ऐं तव्हां ख़ामोश आहियो, इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। बाबा साईं, मां चांडोकी सां निकाह करणु थो चाहियां, हुन सां विहांउ करणु थो चाहियां। पुटु आऊं ख़ामोश ज़रूरु आहियां, पर हिन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त को आऊं इन्हनि मामलात खां लातालुक आहियां। बाबा साईं, शायदि तव्हांखे इहा ख़बर ई न आहे त मूं इलाक़ा में केतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। तव्हांखे इहो अंदाज़ो आहे बाबा, सॼी सॼी राति मूंखे सिपाही इलाक़ा में सुम्हण कोन ॾींदा हुया, मूं ते एतिरो तशदुद कंदा हुया। पर पुटु, इन सूबेदार बचल त मूंसां कॾहिं हिन बेरहमाना तशदुद जी ॻाल्हि ई न कई हुई। बाबा जानी, इनमें सूबेदार बचल जो को बि ॾोह न आहे। उनखे मूं मना कयो हुयो त मुंहिंजे बाबा जानी खे मुंहिंजे ख़िलाफ़ का बि अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाइजांइ। शायदि तव्हांखे ख़बर न आहे बाबा, एसपी ज़रअली मूं त केतिरो तशदुद कयो, मूंखे केतिरो अज़ाब ॾिनो। उन करे ई त पुटु इहो एसपी अहिड़े भयानक अंजाम ताईं पहुता आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ पुटु, तूं मुंहिंजो जिगरी पुटु आहीं। जेकॾहिं तकलीफ़ तोखे थींदी त ईअं सम्झ त इहा तकलीफ़ मुंहिंजे जिगर खे आई आहे, आऊं कंहिंखे बख़्श न कंदुसि। ख़ैर, ख़बर अथई त साले चिबड़ आया हुआ। तोखे ख़बर आहे बाबा जानी, ये चिबड़ ई साले हिन जे करे आया हूंदा, तुंहिंजी हेठां ई कर, तुंहिंजे पेरे पवनि, तोखे ख़ादिम ऐं साईं चवनि। पुटु, मूंखे चए पियो साईं आऊं तव्हांजो ख़ादिम, आऊं तव्हांजो ख़ादिम, चयोमांसि इस चिबड़ ख़ादिम न चयो। ख़ैर, मूं चयोमांनि त जंहिं मक़सद जे लाइ तव्हां मूं वटि आया आहियो, तव्हां उहो पंहिंजो मक़सदु बयानु करियो ऐं मूंखां कुझु माफ़ी तलाफ़ी बि घुरनि पिया। साहब, तुंहिंजे मुतालिक़ पुटु छा थियो? का ॻाल्हि थी आहे छा? तूं मूंसां ज़िक्र छो नथो कर? न बाबा दानी, अहिड़ी त का
ॻाल्हि थी न आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पुट साले पाण पियो चए त असांखे माफ़ कयो, गुंगे खां ॿाराणी थी तोसां का बदतमीज़ी कई अथसि। त ॿुधाए मूंखे छा कयो आहे गुंगे? बाबा साईं तव्हां आहियो नरम दिलनि सां, बसि जेको बचे थो तव्हां जे अॻियां हथ जोड़े बीहे थो त तव्हां उनखे कुझु चओ ई कोन था। ऐं पोइ ॻोठ में मुंहिंजी का बि इज़त न आहे, नंढो हुजे वॾो हुजे पोड़ो हुजे सभु मुंहिंजी बेइज़ती पिया था कनि। हाणे तव्हां ई ॿुधायो त मां छा कयां? ॾिस पुट, एॾी डेग करण जे बजाए मूंखे सिर्फ़ तूं इहो ॿुधाए त तुंहिंजे ऐं गुंगे जे विच में छा थियो? ॿुधाए मूंखे। बाबा साईं बसि थोरी नंढड़ी ॻाल्हि हिन गुंगे ऐं हुनजे मासात ॿनी में मूंसां बदतमीज़ी कई ऐं मुंहिंजे कपिड़नि ते मिटी आयो, मूंसां विड़िया। मां ख़ामोश रहियुसि बाबा, सिर्फ़ु तव्हां जे करे, सिर्फ़ु तव्हां जे करे। मता मां कंहिंसां विड़ाई सुभाणे तव्हांखे को मुंहिंजे ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए। ने गुंगे जी इहा मचाल जो मुंहिंजे पुट सां एॾी बदतमीज़ी कई आहे। रोज़ तूं मुंहिंजो अकेलो ई लाडलो पुट आहीं, वारिस आहीं सॼी जागीर जो। आऊं बुझा त इहे ॿई पी मुंहिंजे अॻियां कंध छो चुकायो बीठो। पर पुट शहरोज़, इन मामले ते तुंहिंजी ख़ामोशी मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं जेकॾहिं साले ऐं चिपड़ मूंखां माफ़ी वठण न अचनि हा न त उन्हनि खे आऊं उते तॾहिं ते ई सज़ा ॾेई छॾियां। मोकल आहे तोखे पुट, तुंहिंजे विच में या तुंहिंजे रस्ते में केरु बि अचे ॾारियो चीस, तुंहिंजी इज़त खां मथे मूंखे का शइ न आहे। छा सम्झई? हाणे ईअं थींदो बाबा साईं, ईअं थींदो। हाणे ॾिसां थी इहो गुंगो मूंखां बची कीअं थो सघे। शाबाश गुंगा, अरे अख में आ। शमशू, मूंखे नथो लॻे त खान बहादुर ऐं शहरोज़ खाना हुननि खे गुम करायो हुजे। मूंखे 100% यकीन आहे रुखसार त ज़र अली जी गाॾी जो कोच सां टक्कर में हिननि हराम ज़ादनी करायो आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि सां एग्री आहियां। थी सघे थो त इहो कमु खान बहादुर वारनि जो ई हुजे। कोच जो ड्राइवर फरार थी वियो। बहरहाल उनजे पकड़ण ताईं इहो मामिलो हल थी वेंदो। बहरहाल तूं शाम मुराद वारनि खे हवेली खां ॿाहिरि वञी ॻोल्ह। ऐं हिते सवेल माई फापल बि आई हुई, थी सघे थो मतां उहा बि इहा जांच कंदी हुजे। इहो पाप फापू वरी कहिड़ी शइ आहे? मूं ॿुधो आहे त माई फापल जॻह आहे न, हिन ॻोठ पूरे में ॾाढी दूती मशहूरु आहे। मूंखे त ईअं थो लॻे त इन माईअ खे कंहिं हेॾे जांच जे लाइ मोकिलियो आहे। थी सघे थो त हू पंहिंजे हिसाब सां जांच करण आई हुजे त किथे खान बहादुर वारनि त हुनखे अगवा न आहे करायो। तूं इन पीउ पुट ते नज़र रख ऐं शाह मुराद वारा पंहिंजे मुंहुं त घरां नथा निकिरी सघनि। ऐं जेकॾहिं ही पंहिंजे मुंहुं न आहिनि निकिता त पोइ इहे ॿाहिरि निकिता कीअं? शमशू, मां हिकिड़ी मज़े जी ॿी तोखे ख़बर ॿुधायां जेका इहा माई फापल मूंखे ॿुधाई वई आहे। अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि आहे छा? ॿी मज़े जी इहा ॻाल्हि अथई त शहरोज़ खान खे सालीअ जी भाउ गुंगे मार गॾी आहे। इहो ई गुंगो जंहिंजी बिजार खाने जे माण्हुनि हुनजी ज़बान कटी हुई। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, बिजार खान वारनि खान बहादुर ते ॿार रखियो आहे त सालीअ जी भेण जो संग वठी ॾे। मूंखे त लॻे थो त खान बहादुर कंहिं ॻाल्हि में मजबूर त आहे या त कंहिं एहसान जे ॿार हेठां दबियल आहे। इन जे करे त हितां ई पियो करे। तुंहिंजे इन ॻाल्हियुनि मां मूंखे हिकिड़ो रस्तो नज़र अचे पियो। बाक़ी सरदार बिजार खान जो त इन में को ताल्लुक ई न आहे।
ॿुध हवेली में शाह मुराद वारा कोन अथई, इहा तूं दिल जाए रखा। समझी वियुसि तो या भूत भूत करे रुखसार बेगम जे अंत लहण जी कोशिश कई हूंदी। हा, वॾो समझदार आहीं। हा, ॿियो मुंहिंजो कमु कहिड़ो आहे? पर ॻाल्हि ॿुध, अॼुकल्ह रुखसार बेगम अथई न, इहा मुड़ुस जी सॼण बॼण कान्हे। हा, इन जो छा मतिलबु? जेकॾहिं इहा रुखसार बेगम खान बहादुर जी मदी थींदी त पोइ नुक़सानु कंहिंजो थींदो? ॻाल्हि ॿुध, ज़मानो घुमियो आहे, दर दर जो पाणी पीतो थम, आउं बि माण्हुनि जी अखि मां लही दिलि ताईं पहुचंदी आहियां। हीअ जेका रुखसार बेगम जी अखि आहे न, उन में मूं गैर मर्द जो पाछो ॾिठो आहे, पाछो ऐं पक अथसि। इहा माई ॾिसजांइ वेठो, तूं बि हिते आउं बि हिते। इहा हिकु न हिकु ॾींहुं इन खान बहादुर जो सिर खणंदी, ऐं जेकॾहिं न खणे न, मुंहिंजो नालो बदिलाए तूं कुती ते रखजांइ। ही छा चई? जे तुंहिंजो नालो कुतीअ ते रखजे न त तूं भितुनि में टकर हणी पाण खे मारे छॾी। अरे बस कर मुआ खोबया। अरे पंहिंजो इहो मुंहुं ॾिठो अथई, हा ॼण ढगो कपिड़ो चॿारे वियो अथसि, हालत तनी अथई। मर्द जो मुंहुं न ॾिसबो आहे, न उन जो हॾु काट ॾिसबो आहे, मुड़ुस जी जवान मर्दी ॾिसबी आहे। तूं हाचरी साचरी अफ़ाली कोन थी, अॻे ई असां सूर में तकलीफ़ में वरी ॻाल्हियूं वेड़ियूं थी करे। ऐं हॾ काठ बि ॿिए कंहिंजो ॾिसबो, हीअ आहे छा? हीअ हॾनि जो पिंजरो ठहियल आहे, आई छा तूं? तोबा, मूंखे त शर्म थो अचे। अड़ी ॻाल्हि ॿुध, हॾां पिंजरो आहियां ई आहियां, बाक़ी मूंखे केॾी महिल वेड़ी आहे। अॼु मूं गामण सां गॾु ज़ीनत खे गाह ते मोकिलियो अथमि। उहे बि सॼो ॾींहुं घर में वेठो आहे, चिख चिख लॻी पई अथसि, भली वञी ॿाहिरि वञे ज़ीनत सां गॾु गाह पठो करे अचे। ॿुध फापुल, तो मां चङाई त कोन पुॼंदी, पर तुंहिंजी गाह ते एतबार करण बि असांजी मजबूरी आहे। अड़े ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो न त ॿिन्हिनि पीउ धीउ खे मूं मां लाभ मिलंदी। रुगो पंहिंजी इहा दिलड़ीअ खे साफ़ कयो, साफ़ कयो। हा, ज़िंदगी में अहिड़ो बि वक़्तु अची सघे थो जॾहिं मां तोसां गॾु न हूंदुसि। उन वक़्तु तोखे सब्र ऐं हौसले खां कमु वठिणो आहे, छो त इंसान खां ज़िंदगी विख विख ते इम्तिहान वठंदी आहे। ज़रली, तोखे कॾहिं कॾहिं छा थी वेंदो आहे? तूं इहे उदास ॻाल्हियूं छो करणु लॻंदो आहीं? ख़बर बि अथई न त आउं केॾी हसास छोकिरी आहियां, नंढी नंढी ॻाल्हि दिलि ते खणी वेंदी आहियां। छा टुकी? इन करे त मां तोखे मज़बूत करण जूं हक़ीक़त वारियूं ॻाल्हियूं करे रहियो आहियां। मूंखे मज़बूती छा करणो आहे भला? बसि तूं मूंसां इहे दिलि ॾुखाईंदड़ ॻाल्हियूं न कंदो कर। पागल छोकिरी, इंसान जी हयाती जो को बि भरोसो न आहे, न ई हालतुनि जे बदिलजण जो को भरोसो आहे, सम्झई? इन्हीअ करे तोखे सुठे ऐं बुरे वक़्त जे लाइ ज़हनी तौर ते तयारु रहणो पवंदो। उफ खुदाया, तूं आख़िर मुड़ी छो नथो ज़रली? तोखे मूंखे दिलगी करण में मज़ो ईंदो आहे। सही चवंदो है ज़रली, मां ई बेवकूफ़ हुयमि जो समझी न सघियमि। हिन वक़्तु हयाती जे मोड़ ते तूं गॾु न आहीं त तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं यादि अचनि थियूं। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।